पिटाई न्यूज़ प्रोग्राम सिंध मंज़र में अवां जो मेज़बान मोहम्मद अज़हर हाज़िर आहे। अॼु जो महिमान आहे शलवा तंज़ीम जो चेयरमैन जोशिलो सिंधी अॼु जो महिमान आहे। अॼु पाण पाणी ते ॻाल्हाईंदासीं, सिंध जे पाणी मथां तकरारी केनाल बाबति असां अॼु ॻाल्हाईंदासीं। उन बाबति अॼु जोशिलो सिंधी खां अॼु उन मुतालिक़ अॼु पंहिंजो मौक़िफ़ वठंदासीं। अचो त जोशिलो सिंध ॻाल्हि ॿोल कयूं त सिंधु दरिया जे मथां तकरार छॾे केनाल जेके ठहनि पिया उन जी पूरी सिंध ट्रामो थी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते बबलू बाईपास खां वठी बेड़ा मोड़ खां वठी कमो शहीद ऐं कराची लिंक रोड ते धरना हलंदड़ आहिनि। कल्ह जेका पुलिस रियासत वहशियाना तशदुद बि थियो आहे लिंक रोड ते, कंदकोट, मोरो, पका जांग, बदीन में। उन सॼी सूरत हाल ते हीअं पाण ॻाल्हि ॿोल जे लाइ असां ॻाल्हाईंदासीं जोशिलो सिंधी सां त उनजो छा मौक़िफ़ आहे। जी जोशिला सिंधी। जीअं त क़ौमूं जॾहिं पंहिंजो हक़ घुरंदियूं आहिनि त सरकार उन्हनि खे नाकाम करण लाइ कई वसीला इस्तेमालु बि कंदी आहे। एतिरे क़दुरु ॿियो असांजो जेको धरणो हो उन ते लठबाज़ी करे ऐं छिड़ विछड़ करण जी कोशिशि कई, पर उतां जे माण्हुनि ऐं सिंध जा आवाम हिमत ॾेखारींदे पुलिस जे साज़िश खे नाकाम कयो ऐं पुलिस जेका आहे बेमुही थी ऐं वरी पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी आई। असां पुलिस जे न रवैये जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था कयूं ऐं आई जी सिंध खां घुर था कयूं हिन बेलगामी पुलिस खे रोकियो वञे। पर जेकॾहिं उन को क़दम न खयो पुलिस खे रोकण लाइ इन जे करे वधीक सिंध में तशदुद थी सघे थो ऐं सिंध में अफ़रा तफ़री थी सघे थी। उन करे सिंध खे अमन अमान रखण लाइ सरकार खे घुरिजे जेको आहे क़दम खणी ऐं जेको आहे अमन क़ाइमु करे।